अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअर बाबा अल्लाह मौजू क़लाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, रस्ता बि साथ ॾींदा आहिनि, मंज़लूं बि इंतज़ार कोन कंदियूं आहिनि। आसानीअ सवलाईअ सां कंहिंखे मिलंदो आहे त उनखे क़िस्मत चवंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, रस्ता बि साथ ॾींदा आहिनि, मंज़लूं बि इंतज़ार कोन कंदियूं आहिनि। आसानीअ सवलाईअ सां कंहिंखे मिलंदो आहे त उनखे क़िस्मत चवंदा आहिनि। ॾुख सुख तक़दीर में लिखियल हूंदा आहिनि। ॾुख सुख तक़दीर में लिखियल हूंदा आहिनि। नाज़ आहे क़िस्मत ते, ख़ुशनसीबीअ जा ख़ज़ाना मिली विया आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, रस्ता बि साथ ॾींदा आहिनि, मंज़लूं बि इंतज़ार कोन कंदियूं आहिनि। आसानीअ सवलाईअ सां कंहिंखे मिलंदो आहे त उनखे क़िस्मत चवंदा आहिनि। तक़दीर ख़वाबनि जी मतलूबा तइबीर, तक़दीर ख़वाबनि जी मतलूबा तइबीर, क़िस्मत सां हासिल करण वारा रख़्श कंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, रस्ता बि साथ ॾींदा आहिनि, मंज़लूं बि इंतज़ार कोन कंदियूं आहिनि। आसानीअ सवलाईअ सां जंहिं कंहिंखे मिलंदो आहे त उनखे क़िस्मत चवंदा आहिनि। भलाईअ चङाईअ जे कमनि करण जो मकाफ़ाते अमल हिन ई दुनिया में तजसस जी इंतिहा। भलाईअ चङाईअ जे कमनि करण जो मकाफ़ाते अमल हिन ई दुनिया में तजसस जी इंतिहा। क़िस्मत वारनि जा भाग नसीब ई भला थींदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, रस्ता बि साथ ॾींदा आहिनि, मंज़लूं बि इंतज़ार कोन कंदियूं आहिनि। आसानीअ सवलाईअ सां कंहिंखे मिलंदो आहे त उनखे क़िस्मत चवंदा आहिनि। तजसस जो आलम उन जो बि हैरान कंदो आहे छा? तजसस जो आलम उन जो बि हैरान कंदो आहे छा? कंहिं नई शइ जी ॻोल्हा में लॻी वेंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, रस्ता बि साथ ॾींदा आहिनि, मंज़लूं बि इंतज़ार कोन कंदियूं आहिनि। आसानीअ सवलाईअ सां कंहिंखे मिलंदो आहे त उनखे क़िस्मत चवंदा आहिनि। तजसस ऐं हसरत जी मिलियल जुलियल कैफ़ियत आहे उन्हनि जो मुस्तक़बिल। तजसस ऐं हसरत जी मिलियल जुलियल कैफ़ियत उन्हनि जो मुस्तक़बिल। मुस्कुराहट ॾिस क़िस्मत वारनि जा केॾा इत्मीनान हूंदा आहिनि, थींदा हूंदा आहिनि। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, रस्ता बि साथ ॾींदा आहिनि, मंज़लूं बि इंतज़ार कोन कंदियूं आहिनि। आसानीअ सवलाईअ सां कंहिंखे मिलंदो आहे त उनखे क़िस्मत चवंदा आहिनि।